अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है खुश होंदो आबाद होंदो। असीं सुबह के टाइम ते असां पंहिंजे ज़मीन ते चक्कर ॾींदे ज़मीन ते माशाअल्लाह सुबह के टाइम ते सावक जा नज़ारा ज़बरदस्त नज़ारा आहिनि। अखियुनि खे सुकून मिली थो वञे। पखियुनि जूं कुदरती पखियुनि जूं ॿोलियूं ॿुधंदे दिलि खे ॾाढो सुकून राहत थी मिले। पंहिंजे ॻोठ पंहिंजी ज़मीन ते सुबुह जे पहर में फ़सुल खे चकर ॾींदे अल्हम्दुलिल्लाह तिरनि जो फ़सुल विकायो आहे, तमामु बहितरीनु थियो आहे। जोर जो फ़सुल विकायो आहे। अलाह साईं खे पारत आहे, रब साईं बरकत विझेसि। महिनत दिलि सां कई आहे, बरकत मुंहिंजो अलाह विझंदसि। अॼु टुबेल बंदि आहे। अचो त तव्हांखे ॾेखारियूं, असां हुनखे सिंधीअ में तिर चवंदा आहियूं। बाक़ी ॿोलण में अलाह छा हुनखे चइबो आहे। निम जो वण आहे, जंहिंसां सिरिया वणकारी अल्हम्दुलिल्लाह। कोशिशि असांजी इहा हूंदी आहे त वण वधि खां वधि पोखियूं ऐं गर्मीअ ते थोरो कंट्रोल करियूं।